ठट्टो खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते पाणी कोट वारे मामले जे हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। अदालत साहिली पट्टी समेत शहरी इलाइक़नि में पाणीअ जी फ़राहमी यकीनी बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। पाणी जी खोट वारे मामले बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। अदालत साहिली पट्टी समेत ॿियनि इलाइक़नि में पाणी जी फ़राहमी खे यकीनी बणाइण जो फ़ैसिलो कयो आहे। अदालत ज़िले इंतज़ामिया, आपाशी खाते ऐं पब्लिक हेल्थ खाते खे नोटिस जारी कंदे 18 मई ते रिपोर्ट तलब करे वरिती आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ठटे मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब बिरोही, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ठटे लाड़ वारे खिते ज़िले ठटे में पानी की जेका खोट आहे उहा जिते संगीन सूरत इख्तियार करे वरिती आहे। बदतरीन खोट वारी सूरत आहे, ख़ासतौर ते साहिली पट्टी में ऐं शहरी इलाइक़नि में भी पानी की खोट, पीअण जे पानी जो बहिराण पैदा थियो आहे। उन हवाले सां अॼु सेकेंड एडिशनल सेशन जो ठटो जे अदालत में ॿ धार दरख़्वास्तूं दाख़िल थियूं आहिनि, जंहिंमें खारोछाण जे रहवासी खारोछाण ऐं केटी बंदर जे आबादगार जेका आहे उनजे पारां हिकिड़ी दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। उस्मान बलोच जे पारां, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त जेका दारसी शाख आहे, जेका घोड़ाबाड़ी माइनर ऐं ॿियो जेके शाखूं आहिनि उहे मुतासिर थी रहियूं आहिनि, पर ख़ासि तौर ते जेका साहिली पट्टी वारे इलाइक़े में केटी बंदर ऐं खारोछाण जे इलाइक़नि खे पाणी फराहम कंदड़ जेका दारसी शाख आहे उनखे अॼु 1 खां 24 ताईं पाणी न पहुची रहियो आहे। उॾेरो लाल प्रांत मां निकिरंदड़ शाख ऐं वाह उहे सुकी विया आहिनि ऐं खेनि ज़राइत त ठहियो, पर हाणे पीअण जे लाइ पाणी मैसर न आहे। साॻिए वक़्त ते ठटे मकड़ी जे में पाणी जी खोट वारे मामले ते डिस्ट्रिक्ट बार जे अॻूणे सदर सीनियर। ठीकु आहे महबूब बिरोही, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जो ख़बरूं। हिते वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ अवां प्रोग्राम ॾिसी सघंदा ऑन द रिकॉर्ड। ॾिसंदा रहो KTN न्यूज़।